साहिक बेरोबरी सोने सरदार ते सलात पढ़ी। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वस्साइमीन वस्साइमात वल्हाफ़िज़ीन फ़ुरूजहुम वल्हाफ़िज़ात वज़्ज़ाकिरीन अल्लाह कसीरन वज़्ज़ाकिरात अअद्दल्लाहु लहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों भाईरो अल्लाह जा लख शुक्राना जै करीम रब असां के हिन भलारी महफिल में हाज़री जी तौफीक अता फरमाई। अल्लाह जे पाक कलाम जा जेके अल्फाज मूं तव्हां जे साम्हूं तिलावत कया आहिनि इन्हनि लफ्ज़नि जे अंदर अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कन बाननि सां वाइदो फरमायो आहे, बख्शिश जो ऐं जन्नत जो अल्लाह वाइदो फरमायो। रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु फरमायो वस्साइमीन वस्साइमात, रोजे रखण वारा मर्द ऐं रोजे रखण वारियूं औरतूं, वल हाफ़िज़ीन फ़ुरूजहुम वल हाफ़िज़ात, पंहिंजे शर्मगाह जी हिफ़ाज़त करण वारा मर्द ऐं औरतूं, वज़्ज़ाकिरीन अल्लाह कसीरन वज़्ज़ाकिरात, ऐं अल्लाह जे घणे ज़िक्र करण वारा मर्द ऐं घणे ज़िक्र करण वारियूं औरतूं। अअद्दल्लाहु लहुम मग़फ़िरह, इन्हनि सभिनी जे लाइ अल्लाह ताला बख़्शिश ठाहे तयार करे छॾी आहे। व अजरन अज़ीमा, ऐं तमाम वॾा ज़बरदस्त अजर ऐं इनाम ऐं इकराम इन्हनि जे लाइ रब ठाहे जोड़े तयार करे रखिया आहिनि। पुट क़ुरान वणियो या न वणियो, समझ में आयव या न आयव? क़ुरान से फरमाए त अल्लाह ताला जल्ल शानो जा उहे बाना जेकी ही साले अमल कंदा उन्हनि जे लाइ बख़्शिश जो वाइदो आहे, अजर अज़ीम जो जन्नत जो वाइदो आहे। केड़ा उहे माण्हू जेके रोज़े रखण वारा मर्द ऐं रोज़े रखण वारियूं औरतूं। अल्लाह
सां नाहे पर औरतुनि सां बि रब जो वाइदो आहे छो त जेको वहे सो लहे मर्द हुजे या औरत हुजे जो बि रब जी फर्मा बरदारी कंदो इताअत कंदो चयो मञंदो उन मर्द सां बि रब जो वाइदो आहे त उन न्याणी सां बि अल्लाह जो वाइदो आहे सुभान अल्लाह मुझो रमज़ान बचण वारो आहे याद अथव जी कुरान में आयत है फमन शहिद मिनकुम शहर फलयसुम जेके इयो महीनो मिली वने तो उन्हें ते लाजिमा रोजा रखे बरोच बुधी आयत तो जेको रमजान जो चंड ॾिसंदो उन्हें ते रोजा फर्ज है जेडी मल पहली तारीख थी त अंदर लिखी वियो हुयो घर में कोठे में लिखी वियो मानू पिया चवना बाहर निकिरो छा छो थी चे मौली साहब जो चंड ॾिसंदो त रमजान जा रोजा फर्ज थी वेंदा न को चंड ॾिसां न को रोजा ही फर्ज थिया आखिर जोरी कढियूं हिकिड़ो बड़ी केतिरो कोठी में बंद वे आखिर जोरी कढियूंस त हीअं ॾाढो मथे न पियो करे कंध हेठि कई पियो वञे मता मथे आसमान में नजर अचे मता चंड ते नजर पइजी वञे ॾाढो हेठि पियो कई वञे पासे सां का पाणी जी नहर हुई त चंड जो अकस ओलड़ो पाणी में नजर आयो रड़ करे चई भेड़ो मुंहिंजे अखियुनि में कर मूं ते रोज़ो फर्ज़ केडो लिकुस पर न मुड़ी पुट समझो था गाल के ये तो कोन कंदो न रमजान जे अचण ते जेको खुश थे या भी ईमान जी निशानी आ ॾींहुं वेठो गणे त कॾहिं रमजान ईंदो रहमत जो महीनो ईंदो अल्लाह जे दर ते सजदा कंदुसि निमाज़ूं पढ़ंदुसि रोज़ा रखंदुसि मुंहिंजो करीम रब मुंहिंजे मथां राज़ी थींदो जेको रमजान जो इंतज़ार कंदो आहे अल्लाह हुन जे ज़िंदगी जे गुनाहनि खे बख़्शे छॾींदो मदीने वाले साईं फरमायो इज़ा दखल रमज़ान फुतिहत अबवाबुल जन्नह जीअं रमज़ान जो चंड थो बीहे त जन्नत जा दरवाज़ा रब खोले थो छॾे भला हिकिड़ा सुभान अल्लाह चओ था ॿिया वरी चुप कयूं वेठा आहियो जेके ॻाल्हि वणे सो चवे सुभान अल्लाह मुखे भी खबर पे तो मां जेरन में वेठो आया या मुकाम में वेठो आया पोयो पोयो वारा भी ॻाल्हायो खुदा खुश कंदो अल्लाह मदीने जो दीदार नसीब आमीन साईं फरमाइन था तो जीअं रमजान जो चंड थो बीहे तो रब जे रहमत जा रस्ता खुली था वञनि जन्नत जा दरवाजा खुली था पवन पुट मां चवां फ़कीर लियाकत दर खोल मक़सद छा आहे त दर बंद आहे खोलबो उहो दर जेको बंद हूंदो बंद उन खे कबो जेको खुलियल हूंदो भाई दर खुलियल आहे उन खे चइबो दर बंद कजांइ मक़सद छा आहे त दर खुलियल आहे दर खोलजांइ मक़सद छा आहे त दर बंद आहे हाणे ॾिसो न मदीने वारे साईं जा लफ़्ज़ पाक मुंहिंजे सोणे हबीब फरमाए त जीअं चंड रमज़ान जो बीहे थो त जन्नत जा दर खुली था वञनि मालूम छो त 11 महीना दर बंद हुया चंड बीहण सां दर वखुलिकत अबवाबुन नार जहन्नम जा दरवाजा बंद थी वञनि था मालूम छो त जहन्नम जा दर 11 महीना खुलियल हुया तॾहिं त बंद था थियनि वसुलसिलत शयातीन जेके शरीर शैतान हैं रब जो हुकुम थो मिले ए मलाइको
बधो ने कैद कयो ने त जीअं मुझे महबूब जा उम्मती आजा थी अल्लाह के याद वही कने अब रोकी दो शैतान मिसाल हाणे हेॾे तू न जलसे में आए त वाट ते ख्याल आयो हूंदो यार हाणे सुम्ही था पऊं अलाए केॾी महिल पीर साहिब ईंदो अचे भले न अचे रुकावटूं विझंदो अंदर में ख्याल विझंदो रोज़ो न रख जाए नमाज न पढ़ जाए हज न कजाए मुझा दोस्तों ये रुकावटूं शैतान विझंदो आ चंगे कम का शैतान रोकींदो आ लअक़उदन अला सिरातिकल मुस्तक़ीम शैतान तो चवे त मां बानन जे सीधे रस्ते ते वेही रहंदुसि रोकींदोसान रस्ते ते वेंदा आहियो न केॾी महिल पुलिस डंडो झलियूं बीठी हूंदी आहे पुलिस डंडो झलियूं बीठी हूंदी आहे शैतान तो चवे त सीधे रस्ते ते हक़ वारे रस्ते ते दीन वारे रस्ते ते मां वेही रहंदुसि एॾे तुंहिंजे पाननि खे रब वञण ई न ॾींदुसि रब फरमायो भली वे इल्ला इबादक मिनहुमुल मुखलसीन जेके मुझा मुखलिस बाना आहिनि सच्चा बाना आहिनि तूं भली रस्ते ते वेही रह पर मुझा बाना तुंहिंजो चयो मञंदा ई न जेके सच्चा आहिनि न उन्हनि खे शैतान राह न रोके सघंदो आहे रमज़ान हुजे या शवाल रबीउल अव्वल हुजे या रबीउल सानी कहिड़ो बि महीनो हुजे मोमिननि खे मुखलिसनि खे शैतान न रोकींदो आहे बाक़ी जहिड़े तहिड़े खे जाठो हुयूं दसियूं वेठो आहे साईं फरमाइनि था जेॾी महिल माण्हू सुबुह जो उथंदो आहे न निमाज़ जे लाइ त हाणे फजर पढ़ां भांग आई असलातु खैरुम मिनन नौम निमाज़ निंड खां भली आहे उथो निमाज़ ते जेॾी महिल आवाज़ ईंदो आहे माण्हू उथणु चाहींदो आहे त शैतान ईंदो आहे अचे लोलियूं ॾींदुसि थपकियूं ॾेई जीअं मां न बचनि खे थपकियूं ॾींदी आहियां थपकियूं ॾेई चवंदो उरकुत उरकुत लैलन तवीला सुम सुम अञा राति ॾिघी आहे सुम अञा राति ॾिघी आहे सिजो फिरी वेंदो त बि पियो लोलियूं ॾींदुसि त सुतो पियो अब आहे सुता पिया थे ओ 9 बजे ताईं ऊंधा सुता पिया इशराक तो कोन पढ़न पर फजर भी कोन पढ़न शैतान चंगे कम खां रोकींदो आ नेकी जे कम खां इब्लीस रोकींदो आ पर जेके सच्चा बाना आहिनि कहिड़ो बि महीनो हुजे शैतान उन्हनि खे रोके न सघंदो आहे पर आम माण्हुनि खे रस्तनि में रुकावटूं विझंदो आहे चङे कम खां झलींदो आहे पलींदो आहे रोकींदो आहे इन जे लाइ जॾहिं रमज़ान जो चंड बीहे थो त रब करीम फरमाईंदो आहे मलाइको इन शैतान खे ज़ंजीरनि में कैद कयो न रोकनि न मुंहिंजा बाना रुकजनि तॾहिं त ॾिसो न रमज़ान ईंदो आहे त मस्जिदूं भरिजी वेंदियूं आहे कन न सुभान अल्लाह साईं फरमाइनि था रमज़ान जो जीअं चंड बीहंदो आहे त अल्लाह ताला मोमिननि जी रोज़ी कुशादी करे छॾींदो आहे रोज़ी वधाईंदो आहे ग़रीब गुरबो जेको आम ॾींहंनि में गोश्त न रधींदो पर रमज़ान में वाहे कर न चंगो चोखो रधबो या न साईं फरमाइनि था रमज़ान में माण्हुनि जी रोज़ी रब कुशादी कंदो आहे शैतान बधजी वेंदा रब जा जन्नत जा दर खुली वेंदा जहन्नम जा दर
बंद थी वेंदा ऐं मोमिनन जे लाइ अल्लाह ताला पंहिंजी रहमत पंहिंजे अताउन पंहिंजे सखाउन जा दर खोले छॾींदो आहे। रमजान जे हर ॾींहं में हर रात में जेका दुआ बानो घुरंदो रब वटि क़बूल। सुभान अल्लाह। दुआऊं रद्द न थींदियूं रमज़ान में। जेके रोज़ा रखनि था रमज़ानुल मुबारक खे मल्हाइनि था रब जो उन्हनि सां वाइदो आहे वसाइमीन वसाइमात रोज़े रखण वारा मर्द रोज़े रखण वारियूं औरतूं बिन्नी सां अल्लाह जो वाइदो आहे। सुभान अल्लाह। अॻिते रब थो फरमाए वल हाफ़िज़ीन फ़ुरूजहुम वल हाफ़िज़ात गंदाई खां बुराई खां ज़िनाकारी खां पंहिंजे बदन खे बचाइण वारा मर्द ऐं बचण वारियूं औरतूं इन्हनि सां बि अल्लाह जी ज़ात जो वाइदो आहे। सुभान अल्लाह। बदकिरदारी का पाण के बचाए ज़िनाकारी का पाण के बचाए। सुभान अल्लाह। पुट हेॾे मुंडे ध्यान कयो मदीने वारे साईं फरमायो त जहन्नम जो सब खां बुछड़े में बुछड़ो अज़ाब बाहि जहन्नम जो ॿिन तबकनि खे मिलंदो। ॿिन क़िस्मनि जे माण्हुनि खे बुरे में बुरी सज़ा जेको अज़ाब दोज़ख जो एॾो त सख़्त हूंदो जो कंहिंखे रुॻे जुती पाराईंदा न जुती दोज़ख जी जुती पाराईंदा त मेजालो ईअं बड़कंदो जीअं चांवर कुने में बड़कंदा आहिनि। रुॻे जुती पाइबी जुती पाइण सां दिमाग़ मेजालो टिचकंदो जीअं फुल्ला कणाह में टिचकंदा आहिनि। जेको सॼो बाहि में हुजे उनजो छा हाल हूंदो। हबीबन करीमन फरमायो त ॿिन माण्हुनि खे बुरे में बुरो अज़ाब हूंदो जहन्नम जो जंहिंजो नालो आहे गैया। गैया हिकिड़ो खूह आहे दोज़ख जो हीअं पत्थर खणी ऐं गैया में उछलाइजे न त इहो वेंदो 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 उन पत्थर खे तरे ताईं पहुचण में 500 साल लॻंदा। पुट केतिरो वक़्तु लॻंदो 500 साल। 500 साल पत्थर खे तरे ताईं पहुचण में लॻंदा। एॾो वो गहरो ऐं ऊनो बाहि जो खूह आहे। इहो सॼो दोज़ख जी भड़कंदड़ बाहि सां भरियल आहे। इन दोज़ख जे खूह गैया वारे में ॿिन तबकनि खे उछलायो वेंदो। क़ुरान थो फरमाए अदा उस्सलात वत्तबउ शहवात जन निमाज़ूं ज़ायो कयूं निमाज़ूं न पढ़ियूं ऐं ज़िनाकारी कयूं बेनिमाज़ी ऐं ज़ानी इन्हनि ॿिन टोलनि खे गैया वारे जहन्नम जे खूह में उछलायो वेंदो। तौबा। मुसलमान खुदा खां डिज पर नंग न ॾिस बेहयाई जा कम न कर ग़रीबन जा लोढ़ा न लताड़ ग़रीबन सां हक़ तलफ़ी न कर। अॼु जेकॾहिं परावा नंग तकई त क़यामत जे ॾिहाड़े में उहो अज़ाब थींदो जो रीहूं बि राज ॿुधंदा। क़ुरान सचो आहे। जवाब ॾियो बुढ़ापुर वारो क़ुरान सचो आहे। नबी जो फरमान सचो आहे। हाँ बुरे में बुरो अज़ाब बाहि जहन्नम जो मिलंदो हिकिड़ो बेनिमाज़ियुनि खे ॿियो ज़ानियुनि खे। पोइ छा था चओ निमाज़ पढ़ंदो या न पढ़ंदो। कहिड़ा कहिड़ा पढ़ंदो। मां अॻे भेरे में तव्हांखो हथ खणायो हो शायदि मूंखे यादि पवे थो। हाँ पोइ कन मल्हायो हथ खणनि के वरी 2 ॾींहंनि खां पोइ विसरी वियनि ॻाल्हि। अॼु हिकिड़ो माण्हू आयो मुंहिंजो निमाज़ पढ़ंदो ई चईं कॾहिं कॾहिं मुंहिंजो मानी बि कॾहिं कॾहिं खाईंदो कर। चईं इहो वरी कीअं मुंहिंजो अलाह जी रोज़ी खाईं थो निमक रब जो खाईं थो त निमक मल्हाए त सही न। पुट सम्झो था ॻाल्हि खे। चओ सल्लल्लाहु अलैका या
सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। कुरान तो फरमाए वला तक़रबुज़्ज़िना इन्नहु कान फाहिशतन व साअ सबीला। ज़िना जे वेझो न वञो, ज़िना बुरो फेला, ज़िना बुरी वाटा। जे मोमिन आयो त परावे नंगन जे वेझो न वञो। पुत्र को माण्हू न पराई औरत के ही हथ थो लाए, शहवत सां बद इरादे सां ही हथ थो लाए त क़यामत जे ॾियारे दोज़ख जी बाहि जा कंगा आंदा वेंदा, कंगा तिखा ॾंदन वारा। उन्हनि जे बदननि ते हीअं जो मलाइक हणंदा त उन्हनि जा बदन रोड़बा, बदन छिलबा, उन्हनि जी खल रोड़ी वेंदी, उन्हनि जो गोश्त रोड़ियो वेंदो। पर एॾी अज़ियत जे बावजूद मरंदो न, मौत न ईंदो। मरे त जान छुटी वञे, मौत न ईंदो, मगर उन्हे खे इहो अज़ाब मुसलसल थींदो रहंदो। घड़ी खन जी लज़्ज़त, हमेशा जो अज़ाब। घड़ी खन जी नफ्स जी ख्वाहिश, हमेशा जे लाइ जहन्नम जी बाह जो अज़ाब। ओ मुसलमान, जे अल्लाह जो सच्चो बानो आई त वाइदो कर बुराई का पाण बचाइबो, गंदाई का पाण बचाइबो। जेकॾहिं मोमिन आहीं त अहद कर इंशाअल्लाह वरी परावा नंगन निहारबा। कबूला कबूला कबूला। जो सल्लल्लाहु अलैहि या रब जो फरमाए वल हाफिज़ीन फुरूजहुम वल हाफिज़ात। उहे माण्हू, उहे मर्द जेकी पंहिंजे शर्मगाहुनि खे गुनाहनि खां बचाईंदा आहिनि, यानी ज़िनाकारी खां, बदकिरदारी खां पाण खे बचाइण वारा मर्द ऐं बचाइण वारियूं औरतूं। इन्हनि सां अल्लाह जी ज़ात जो वाइदो आहे। ऐं टे नंबर ते खुश नसीब वज़ाकिरीन अल्लाह कसीरम वज़ाकिरात। उहे मर्द, उहे औरतूं जेके घणो अल्लाह जो ज़िक्र कंदा आहिनि। अल्लज़ीन यज़कुरून अल्लाह क़ियामन व क़ुऊदन व अला जुनूबिहिम। जे बीठा आहिनि त बि रब जो ज़िक्र, जे वेठा आहिनि त बि अल्लाह जो ज़िक्र, जे सुम्ही था पवनि त बि चवनि था अल्लाह अल्लाह। हड़े चो अल्लाह अल्लाह मुझा दोस्तों, रब तो फरमाए त ये मर्द, ये औरतूं जेके घणो रब जो ज़िक्र करण वारा आहिनि, जेकी रोज़न रखण वारा आहिनि ऐं शर्मगाहुनि खे गुनाहनि खां बचाइण वारा आहिनि, अल्लाह जे ज़िक्र खणे करण वारा आहिनि, पोइ मर्द आहिनि या औरतूं। अल्लाह जो फरमाए अअद्दल्लाहु लहुम मग़फ़िरा। उन्हनि जे लाइ रब बख़्शिश ठाहे रखी आहे, गुनाहनि जी माफ़ी तयार आहे। व अजरन अज़ीमा, ज़बरदस्त अजर इनाम जन्नत जा रब उन्हनि जे लाइ ठाहे तयार करे रखिया आहे।
इदा रअयत सम रअयत नईमन मुल्कन कबीरा जे नज़र करे ॾिसंदो तव्हांजी नज़र खुटी वेंदी जन्नत जो जागीरूं न खुटंदियूं अअदतुल इबादी सालिहीन माला ऐनुन रअत वला उज़ुनुन समिअत वला खतर अला क़ल्ब बशर रब जो फरमाए त उहे माण्हू जेकी फर्मा बरदारी करण वारा आहिनि अल्लाह ऐं उन जे रसूल जो चयो मञण वारा आहिनि उन्हनि जे लाइ मूं रब उहे नेमतूं ठाहियूं आहिनि जेके न तव्हांजे अखियुनि ॾिठियूं न कननि ॿुधियूं न तव्हांजे दिल में अहिड़ो ख़्याल आयो हूंदो सुभान अल्लाह उन्हनि जे लाइ रब जन्नत में कुआरियूं हूरूं वनाह में विहारे छॾियूं अहिड़ियूं हूरूं जो लम यतमिसहुन इंसुन क़ब्लहुम वला जान जंहिंखे जिन्न या इंसान हथ बि न लाथो आहे छुयो बि न आहे अहिड़ियूं पाक दामन हूरूं उन्हनि जे वनवाह में रब विहारे सुभान अल्लाह अल्लाह खातिर गुनाह खां बचंदो बुराई खां बचंदो हराम खां बचंदो त रब दुनिया में भी उन्हें के हलाल पाक शै ॾींदो आखिरत में भी जन्नत अता फरमाए छॾींदो सुभान अल्लाह पुट इहा ॻाल्हि सम्झण जी आहे मुझे ध्यान कंदो मज़ो नथो अचे न हाँ थोरो हेॾे घड़ी खनि ध्यानु कर पोइ उथी वञा जॾहिं माण्हू मजलिस में वेहे त आदाब सां वेहे मथो ढके वेहे क़ुरान थो पढ़जे पंहिंजी इहे पंहिंजो चुरपुर छॾे मुतवज्जे थी वेहिजे लअल्लकुम तुरहमून जॾहिं क़ुरान थो पढ़ियो वञे त रहमत वसंदी आहे ऐं रहमत उन्हनि खे मिलंदी आहे जेका मुतवज्जे थी फस्तमिऊ लहू व अंसितू चुप करे मुतवज्जे थी ॿुधंदा आहिनि उहे रहमत जा हक़दार थींदा जेकॾहिं तव्हां अल्लाह जे ख़ातिर हराम खां बचंदो रब हलाल पाक शइ तव्हांखे मिलाईंदो गुनाह खां बचंदो बुराई खां बचंदो अल्लाह ताला उन खां भली शइ तव्हांखे हिलाल बणाए ॾींदो सुभान अल्लाह हज़रत पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे त हिकिड़ो चोर हो चोर सॼी ज़िंदगी चोरियूं कई चई करे कंहिंजी बकरी चोरायमि कंहिंजी गऊं कंहिंजो गाबो कंहिंजो खाटो हयमि कंहिंजी ॿिली कंहिंजी रिली हाणे को बादशाह जी चोरी कयां जितों को रहो सवायो थिए सॼी ज़िंदगी ख़ुशि गुज़ारिया सोची त बादशाह जी चोरी कयां ही इहो इरादो करे रात जो नितो बादशाही महल में कोट टपी अंदर दाखिल थियो जेॾीमहिल महल में वियो अहिड़ो पासो वरितई जो चौकीदार पहरेदार जी नज़र न पई अंदर दाखिल थी वियो महल में जो अंदर वियो त बादशाह जी शहज़ादी हुई हसीन जमील न्याणी बादशाह जी पंहिंजे बिस्तर ते सुती पई हुजे पर उन्हें रात जो वगड़ो हुयो निंड में उनजे बदन तां कपड़ा हटी विया जिस्म उनजो ज़ाहिर हुयो चोर सोचो त चोरी त थींदी पई पर ही औरत अकेली न ॾिसण वारो न पुछण वारो न ॿुधण वारो शैतान जे बुराई जो ख्याल विधुसि बदकिरदारी ज़िनाकारी जो ख्याल उन जे दिल में आयो हाणे ज़िना जे इरादे सां वेझो वियो त दिल में ख्याल थियुसि त जे न मां ज़िना कयां ऐं हीअ न्याणी कुंवारी हमल वारी थी वञे त हे जेके नौकर चाकर इन्हनि सभिनी खे बादशाह फाई ॾेई छॾींदो गुनाह कया मां फाही ॿिया चढ़ी वेंदा मां क़यामत जे ॾियारे अल्लाह जे अॻियां कहिड़ो जवाब ॾींदुसि रब खे मां कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि इहो अल्लाह जो ख़ौफ़ आयुसि रब जे ख़ौफ़ में पोइ ते हटियो जी न ज़िना न कंदुसि मथां रब ॾुमिरजी पवे अल्लाह जो ख़ौफ़ रखे औरत अकेली हुई ॾिसण वारो केर बि न हुयो
पर रब जे खातिर बुराई का पाण के बचाई गुनाह का पाण के बचाई पोते हटियो हिया जारो ॾिठई उन में ढाकू पियो हुजे ढाकू समझो था न ढाकू उन में कुट्टी रखी हुजे या बुसरी समझो कि भुख लगी है भला या कुट्टी दिखावा हिया करे गिरा उठाई कुट्टी मो गिरा उठाई वरी ख्याल थियुस त मां कुट्टी खाई वञा ये जो शहजादी उथंदी त नौकरियाणियुनि खां पुछा कंदी त मुंहिंजी कुट्टी कंहिं खाधी आहे नौकरियाणियूं मारजी वेंदियूं मुफ्त में कुट्टी खावां मां पातर खाइनि नौकरियाणियूं मां अल्लाह जे का कहिड़ो जवाब ॾींदुसि खुदा जो खौफ आयो उहा कुट्टी जेको हीअं गिरह ठाही न हथ सां गिरह ठाही उहो बि खाधई न उहो गिरह उते छॾे उथी वञे तेसीं ॾींहुं बि थी वियो कि हाणे कहिड़ी चोरी कयां बसि हाणे ॾींहुं थियण वारो आहे पकड़जी न पवां वरी पासरो वठी कोट टपी ॿाहिरि निकितो हाणे ॾींहुं जो रोशनी थी वई हिकिड़ी मस्जिद ॾिठई मस्जिद में वेही रहियो कि हाणे माण्हू जेॾी महिल बाज़ार खुलंदी माण्हुनि जी रश थींदी पोइ मां बि माण्हुनि में निकिरी वेंदुसि मथां को पेरो खणे पकड़जी न पवां बादशाह जे महल में घिड़ियो आहियां मस्जिद में वेही रहियो सुबुह थियो शहजादी उथी नौकरियाणी खे चई त मुंहिंजो ताम खणी आ कुट्टी खणी आई ॾिठई त गिरह ठहियो पियो चई हिन मुंहिंजे ताम सां हथ चुरांद कंहिं कई आहे मुझी कुट्टी के हथ लातो नौकरियाण जो जीजी असां कसम थियो खणू असां हथ न लातो असां की जरूरत कीअं थींदी तुंहिंजे खाधे में हथ विझूं असां न खाधो असां हथ न लातो चई न हे गिरह ठहियो पियो आहे मूंखे लॻे थो त कंहिं माण्हू हिन में हथ विधो आहे जो असां कसम थियो खणू असां न हथ लातो हाणे हे कंहिं माण्हू जो हथ लॻल मां न खाईंदुसि खणी वञो ॿाहिरि वञी कंहिं फ़क़ीर ग़रीब खे ॾियो त उहो खाए नौकरियाणी खणी फिरंदी सिधो उन मस्जिद में हमरा दगी वेठो होलो ते नौकरियाणी जो उहा कुट्टी खणी आई उहा कुट्टी जो ताम बि सुञातई ढाकू बि सुञातई गिरो ठहियल बि सुञातई कि फ़क़ीर ही कुट्टी दे खा बादशाह जी शहजादी आहे उन तो मोकिलियो आहे ख़ैरात कई आहे उन थाम के ॾिठई पंहिंजो गिरह ठहियल ॾिठई त टहक ॾिनई खिलियो माई त हली वई पर हे पियो चवे त ॾिस रात खावां त हराम हुयो हराम खां रब जे ख़ातिर पाण बचायुमि उहा साॻी शइ हलाल करे रब मूंखे मिलाई आहे पाण के हराम खां बचायुमि उहा साॻी शइ रब हलाल करे मूंखे मिलाई आहे माई नौकरियाणी मोटी वई शहजादी पुछुसि त ख़ैरात करे आई है कंहिंखे ॾिनई चई मां हिकिड़ो फ़क़ीर वेठो ग़रीब को मस्जिद में उनखे ॾिनमि पर जो कुट्टी ॾिनीमांसि ॾिसी वरी टहक ॾेई खिले पियो लॻे पियो ॼणु को उन जो को हिकमत हुई को राज़ हो या का उन जे दिलि में ॻाल्हि हुई जो टहक ॾेई खिलियो चई हिनखे वठी अचोसि शहजादी हुकुम ॾिनो त हिनखे वठी अचो बादशाही महल में हाज़िर थियो शहजादी पुछुसि त तोखे जेॾी महिल ताम मिलियो तूं छो खिले चई जे साह जो अमान मिले त ॿुधायां मारे न छॾी मूंखे उफट न माराई त ॿुधायां तोखे अमान आहे मुझे वायदो आ तो के अमान आ बुधा छा मसलो जे गाल ही आहे त मां आया जिंदगी चोरियुनि में गुजारी सो मूं सोचो त के बादशाह जी चोरी कयां त को लागी तो ठहो थी सो मां अंदर महल में घिड़ी आयुसि तू सुतल हुई तुझे कमरे में आयुसि तुझे बदन खुलियल हो ने ते नजर पई ही मूंखे ख्याल थियो पो अल्लाह जे खौफ में वाहिदुल कहार जे डप में मां पाण पलियो पाण के बचायो वरी ताम जो गिरह बि मूं ठाहियो पर खुदा जे ख़ातिर मूं छॾियो तंहिंजे करे वरी वो साॻो ताम जो मूंखे मोटी मिलियो तॾहिं मां ख़ुशि पियो थियां खिला पियो त मौला तूं केॾो करीम आहीं
गाल बुध वनी सागी मस्जिद में वेही रह पर वन चाहे कादे भी न जसी मां न चवाए हां तू मुजी अमान में तू मुजी हिफाजत में तुझो केर भी नालो न वठंदो पर वनी मस्जिद में वेही रह ये जो मस्जिद में वेही रहो रानी वा शहजादी उठी पीउ के ची त बाबा तू चोंदो ही शादी कर मां पे इनकार कंदी आया सो अज मुंह पंजो घोट गोलियो शादी कंदस त इने मानू सा सजी गाल करे बुधाई चे हाने जे मुजो बदन डिठो आ बस इयो ही मुजो मुर्स थींदो वरी मां बे के सा निकाह न कंदस बादशाह चो त पुट जे कने तुंजी मर्जी ई आए त मां राजी आया सुभान अल्लाह सही उन शहजादी सा उन चोर जी शादी थी जे मुजा मौला हराम का जिना का पान के बचायम सागी औरत सागी शहजादी हलाल बनाए निकाह में आने मुझे हवाले कई वरी बादशाह के पुटानो औलाद हुयो ही कोनो या हिकड़ी न्याणी हुयस हे जो नाठी थियो बादशाह जो मौत सजी बादशाही वरी ने जे हवाले थी वई सुभान अल्लाह जे खुदा जे खातिर चोरी न कयम में हराम न कयम में उन रात चोरी का पान के बचायम त सागी दौलत रब हलाल बनाए मुझे हवाले करे वदा वो बुढ़ापुर वाला उन्नड़पुर वाला मंजू अकरे वाला जे अल्लाह जे खातिर गुनाह का पान के बचाईंदे त अल्लाह तुझो पोरो न विञाईंदो तोके दुनिया में भी बदले दींदो ऐं आखिरत जो भी रब वाइदो करे छडियो आ अजलहुम रब तैयार करे छडी आ मगफिरत भी अजरन अजीमा जबरदस्त इनाम रब तुझे ला ठाए तैयार कयो सुभान अल्लाह ओ मिठा ओ मुजादा थोड़ी देर दुनिया जा दुखड़ा है ने थोड़ी देर नेकी करण जरा दुखियाई लगे थी नमाज पढ़न दुखिया सोलिया जी सोलिया उन अंडेला जे दिल में खुदा जो खौफ होंदो इन हाल कबीरा नमाज तमाम वडिया तमाम गरिया इल्ला अलल खाशिन मगर आसान उन जे लाजे के अल्लाह जे खौफ रखण वारा है नमाज दुखिया दाढ़ी रखण दुखिया पटको बदन दुखियो आ तहज्जुद पढ़न दुखियो आ रमजान जा रोजा रखण दुखिया इन तरावीह पढ़न दुखियो इन तहज्जुद पढ़न दुखियो आ पर थोड़ा दुख सही वठ पो हमेशा हमेशा जे ला लज्जतू फरहतू ही फरह जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या सही बुखारी में सही मुस्लिम में हदीस मुझे आका फरमायो मन साम रमजान ईमानन व इहतिसाबन गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही जे मानू ईमानदारी सा सवाब जी नियत सा रमजान जा रोजा रखया उन्हें जी सारी जिंदगी जा गुनाह रब बख्शे माफ करे छदींदो आ वमन काम रमजान ईमानन व एहतिसाबन गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही जेको रमजान जूं रातियूं क़याम कंदो आ तहज्जुद पढ़ंदो आ तरावीह पढ़ंदो आ नफिल पढ़ंदो आ उफ पेरो भी अल्लाह जे हुजूर में क़याम कंदो आ रुकू ऐं सजदा कंदो आ उन सां रब जो वाइदो आ सारी जिंदगी जा गुनाह रब बख्शे छॾींदो आ ऐं
ऐं जेको तरावीह नमाज़ तो पढ़े न हर सजदे जे एवज़ उनखे नूर जो शहर ॿुॾींदो छा ॾींदो ॻाल्हायो छा ॾींदो हैदराबाद में हिकिड़ो शहर आहे कराची में हिकिड़ो शहर आहे हिकिड़ी जाइ ॾुखी आहे हैदराबाद में हिकिड़ी जाइ वठण हिकिड़ो फ्लैट वठण बि ॾुखियो आहे करोड़ रुपया था खपनि हाँ पर जे जन्नत में तोखे सॼो शहर मिले हिकिड़ो प्लाट न हिकिड़ो बंगलो न हिकिड़ी माड़ी न हिकिड़ी कॉलोनी न सॼो शहर तोखे मिले जन्नत हिते इंच इंच ते झेड़ो आहे गिराट गिराट ते लड़ाई आहे पर जन्नत जो शहर थो मिले तरावीह जे हिकिड़े सजदे जे एवज़ उनड़ पर वारा सौदो सस्तो आया महांगो आ बुढ़ापुर वारा सौदो सस्तो आया महांगो आ कच्चे पक्के वारा बुधाए सौदो सस्तो आया महांगो आ कंदो रब सां इंशाअल्लाह छा था चओ इंशाअल्लाह केड़ा कंदो हां चवंदो अञा त रमज़ान आयो ई न आहे भली न आयो आहे पर इरादो त हुजे न साईं फरमाइनि था त मोमिन बानो जॾहिं नेकी जो इरादो कंदो आहे न अल्लाह ताला फरमाईंदो आहे मलाइको सवाब लिखोसि मोमिन इरादो थो करे त हेल मदीने वेंदुसि हेल रमज़ान जा रोज़ा मके पाक में रखंदुसि इरादो कई रब फरमाईंदो लिखोसि मौला अञा त मके वियो ई कोन्हे पास ई कोन्हे ठहराई अथसि वीज़ा ई कोन लॻी अथसि रब फरमाईंदो इरादो त चङो कयो अथसि न लिखोसि सभु वरी जे वञे वञी पहुचे उहो अमल करे त हिकूण जे बदिले ॾहूण खां 700 गुना ताईं वधीक अजर ऐं सवाब मिलंदो आहे पोइ छा था चओ इरादो पक्को आहे रोज़ा रखबा तरावियूं पढ़बियूं ऐं ठकियूं ठोड़ियूं छॾ अञा बि अथई वर वकड़ मां बि ॾिसां थो वेठो थो ये जेके अंदर में लुंडी भला वारा वकड़ थी वई कढ सच्चो वाइदो कर त इंशाअल्लाह हेल रमज़ान मुर्सा मुर्सी मल्हाए सुभान अल्लाह अब हे जेको जे पट ते वेठा आहियूं जलसो हले पियो ज़मीन कंहिंजी आहे को मालिक में आहिनि किथे हिते आहिनि कोन शादमान आहे हिते मौजूद मूं ॿुधो आहे त उन चयो आहे त ही प्लाट मदरसे मस्जिद जे लाइ ॾियां थो जे न हिते मदरसो ठहे क़ुरान ऐं हदीस जी तालीम थिए त कीअं था सम्झो सॼे कच्चे ते ख़ुदा जी रहमत वसंदी जिते क़ुरान पढ़बो आहे न क़ुरान जिते पढ़बो आहे उन ज़मीन उन खिते उन इलाइक़े जे मथां अल्लाह जो नूर ऐं रहमत ख़ुदा जी वसंदी पोइ जे इहो मदरसो हिते ठहे त तव्हां राज़ी आहियो जेके राज़ी आहियो से हथोड़ो त मथे खणो ख़ुदा ख़ुशि कंदो अल्लाह तव्हांखे आबाद कंदो मुंहिंजो बि इरादो थी पियो अॼु मूंखे ॿुधायो अथनि त उहो मुजाहिद चवे थो मां ॾींदुसि त मुंहिंजो बि ख़्यालु थियो आहे त पोइ हिते खणी मदरसो ठाहे आलिम बि रखिजे हाफ़िज़ बि रखिजे बचड़ा पढ़नि नंढा वॾा दीन जो इल्म पढ़नि त पोइ या हिकिड़े हथ सां ताड़ी त न वॼंदी न जॾहिं सभु गॾु पासी तॾहिं कमु थींदो सभई गॾिजी हथो हथ कंदासीं मदरसो बि ठही वेंदो मस्जिद बि आहे माशाअल्लाह मदरसो ठहंदो बच्चा पढ़ंदा अल्लाह ताला जल शानो तव्हांजे मथां तव्हांजे शहर जे मथां पंहिंजूं रहमतूं वसाई इंशाअल्लाह रमज़ान गुज़रे त पोइ इहो मदरसे जो कमु चओ इंशाअल्लाह
ता सभई तावन कंदो केड़ा केड़ा तावन कंदो अल्लाह आबाद कंदो रब ताके इज्जत में दीन में रोजी में बरकतूं अता फरमाइंदो चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह इमाम बैहकी रिवायत आंदिया हजरत सैयदना अबू सईद खुदरी असहाबी तो रिवायत करे मदीने वाले साईं फरमायो इज़ा कान अव्वलु लैलतिन मिन रमज़ान जदे रमज़ान जी पहली रात इंदिया केड़ी रात गलायो पहली रात इंदिया फुतिहत अबवाब समाए ता आसमान जा दरवाजा रब खोले छदींदो फला युखलक मिनहा बाबुन हत्ता तकून आखिर लैलतिन मिन रमज़ान उन दरवाजन मां हिकड़ो भी दर बंद न थींदो एसी तई जो रमज़ान जी आखिरी रात इंदी आ टी राजो वे रहमत जा दरवाजा खुलियल रहंदा आहिनि वलैस अब्दुन मुमिनुन युसल्ली फी लैलतिन फिया इल्ला कतबल्लाहु लहू अल्फन व खमसमियत हसनतन बिकुल सजदा साईं फरमाइनि था जेको भी माण्हू इन रात रमज़ान जी कंहिं भी रात जे अंदर जेको नमाज पढ़ंदो आ तो उनके हर रकात हर सजदे जे एवज़ में 1500 नेकिन जो सवाब मिलंदो आ बिकुल सजदतिन व बुनियल हो बैतन फिल जन्नत मिन याकूततिन हमरा ऐं हर सजदे जे एवज़ रब ने जेला जन्नत जी माड़ी ठाहींदो आ सजदे सजदे जे एवज़ जन्नत जी माड़ी ठहंदी माड़ी समझो दा जे हिकड़े सजदे जे एवज़ जन्नत जी माड़ी मिलई ते बे खबर एड़ो कम कजे या न कजे साईं फरमाइनि था इहो महीनो मुबारक जेको इन महीने में रोजा रखंदो आ वस्तगफिर लहू कुल्ल यौमिन 70 अल्फ मलके साईं फरमाइनि था त हर ॾींहं में 70,000 मलाइक उन्हें जे रहमत ऐं मग़फ़िरत जी दुआ घुरंदा आहिनि मौला हिन उनड़पुर वारे हिन बुढ़ापुर वारे हिन मांझूअ वारे जेके नमाज़ूं रोज़ा करे तो मौला इन जी मग़फ़िरत कर मौला इन जी बख़्शिश कर 70,000 मलाइक दुआ भी घुरंदा बेखबर एतरा जो मलाइक तुझी सिफारिश कन रब वट दुआ घुरन थी या दुआ भी कबूल पवंदी कन वो छा था चो मल्हाईंदो रमज़ान इंशाअल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाइनि था बिना उज़्र जे जेको हिकड़ो रमज़ान जो रोज़ो छॾे ॾिए उनखे 9 लख साल दोज़ख जी बाह में साड़ियो घणो वक़्तु 9 लख साल जहन्नम जी बाह में उनखे जलायो वेंदो जेको हिकड़ो रोज़ो बिना उज़्र जे बिना के सबब जे हिकड़ो रोज़ो छॾे ॾिए क़यामत जे ॾियारे में हिकड़ो माण्हू ईंदो
जंहिंखे मलाइक दोज़ख जे बाहि जे ज़ंजीरनि में पकड़े जकड़े कैदी बणाए जहन्नम ते वेंदा वठूं गेलियूं पिया वेंदा वो रड़ियूं पियो कंदो बचायो 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 मुंहिंजी मदद कयो बचायो रड़ियूं पियो कंदो तेसी साम्हूं मदीने वारा साईं ईंदा आकाए दो जहां शफीउल मुज़नबी गुनाहन जी शफाअत करण वारो रसूल साम्हूं ईंदो साईं फरमाईंदो मलाइको इनके छो पकड़ियो अथव छो था दोज़ख ते वेठी वञो चवंदा या रसूल अल्लाह हे उहो माण्हू आहे जंहिं ते रमज़ान फरियादी आहे हिन रमज़ान जा रोज़ा न रखिया रमज़ान जी इज्जत न कई रमज़ान जो कदुर न सुञातो हिन ते रमज़ान फरियादी आहे मदीने वारा साईं फरमाईंदा जे रमज़ान जी इज्जत न सुञाती आहे मां मुहम्मद उन खां बेज़ार आहियां मां इन जी सिफारिश न कंदुसि मां इन जी शफ़ाअत न कंदुसि जे ते रमज़ान फरियादी आहे मां मुहम्मद बि उन खां बेज़ार आहियां वदा ओ मिठा जे रमज़ान जी इज्जत न सुञातई त अल्लाह बि दमरजे थो मदीने वारो साईं बि नाराज़ थिए थो फरिश्ता बि कावड़जनि था जहन्नम उन जे लाइ तपायो वञे थो जन्नत जा दर बंदि कया वञनि था पर बख़्त वारा आहिनि उहे जेके रमज़ान जी इज्जत सुञाणनि रमज़ान जी इबादत ऐं बंदगी कनि उन्हनि ते अल्लाह बि राज़ी मदीने वारो साईं बि राज़ी उन जे लाइ जन्नत जा दर बि खुलियल आहिनि मलाइबो इंशाअल्लाह पर रमज़ान जैसी पहुचे तेसी तैयारी हींअर ही शुरू कर जेके भी नमाज न पढ़ंदा आहियो हींअर सां नमाज शुरू हाँ पढ़ंदो नमाज पंज वक्त नमाज पढ़ो तो अल्लाह ताला तव्हांजो नालो जन्नती माण्हुनि जी जमात में लिखी छॾींदो पंज नमाज़ूं मोमिननि जे मथां रब फर्ज़ कयूं आहिनि जेको पूरे टाइम सां नमाज पढ़े उन जो खुशू ऐं खुज़ू सही तरह सां अदा करे उन जो अल्लाह ते हक़ आहे उन खे बख़्शींदो अमाल नामो सॼे हथ में ॾींदो ऐं उन खे छोटकारे जो चिठो मिलंदो क़यामत जे ॾियारे उथंदो त उन जो चेहरो नूर वारो हूंदो पर जेको नमाज़ूं छॾे ॾे न उनके अमाल नामो सॼे हथ में मिलंदो न उनके जन्नत जो चिठो मिलंदो ऐं उन जो मुंहुं कारो बणायो वेंदो शकिल खे कुन्नो मलियो वेंदो शिकिल कारी करे उथारियो वेंदो जेॾीमहिल उथंदो परे खां माण्हू सुञाणंदा त इहे बेनमाज़ी था अचनि बेनमाज़ी परे खां पधरा हूंदा ऐं निमाज़ वारनि जा चेहरा चोॾीं जे चंड वांगुरु रोशन हूंदा मदीने वारे साईं फरमाए त मां पंहिंजे उम्मतियुनि खे परे खां सुञाणी वठंदुसि त ही मुंहिंजा गुलाम असहाबनि चयो या रसूल अल्लाह उते त 1.25 लख नबीअनि जी उम्मत हूंदी तव्हां पंहिंजे उम्मत खे कीअं सुञाणंदो कीअं सुञाणंदो त हे तव्हांजो उम्मती आहे आदम जा उम्मती हूंदा ईसा जा उम्मती मूसा कलीमुल्लाह जा उम्मती नूह जा उम्मती दाऊद खलीफतुल्लाह जा उम्मती महबूब कीअं सुञाणंदो त ही तव्हांजा आहिनि साईं फरमायो त ॿुधायो के माण्हू जो पंज कल्याण घोड़ो हुजे पंज कल्याण सम्झो था न जी कच्चे मुंह ये पंजो घोड़ा ही विया हलिया खबर ही कोने तो घोड़ा पंज कल्याण छा आहिनि मुश्की छा आहे वो वक्त हुयो जो कच्चे में घोड़ा धारींदा शौक़ सां हां पुट पंज कल्याण उन के सरबुआ जंहिंजो बदन मुश्की कारो गाढ़ो हुजे बाकी ही मुंह ऐं चारई खुर अच्छा हुजनि सफेद अहिड़ो घोड़ो तव्हां किथे ॾिठो हूंदो मुंह बछो ऐं चारई खुर बि अच्छा हाणे इहो घोड़ो ॿियनि घोड़नि में बीठो हुजे त परे खां सुञाणप में ईंदो कनि न साबन तो सही हो त परे खां पधरो आहे पंज कल्याण घोड़ो साईं फरमाए त मुंहिंजा उम्मती जॾहिं क़यामत जे ॾियारे उथंदा न उन्हनि जा वुज़ू वारा पंज उज़वा ईअं चिमकंदा जीअं चोॾीं जो चंड चिमकंदो वुज़ू कबो आहे न हे हथ धोइबा आहिनि ॿई हथ ठुठियुनि ताईं पैर बि धोइबा आहिनि मुरनि ताईं ॿ हथ ॿ पैर घणा थी विया 4
ऐं मुंहुं धोइबो आहे मथे जी मख कबी आहे कननि जी मख कबी आहे कंध जी मख इहो मथो सॼो हाणे इहो मथो हिकु ॿ पेर ॿ हथ इहे घणा थी विया 5 उज़वा साईं फरमाइनि था इहे 5 ई वुज़ू वारा उज़वा ईअं चिमकंदा जीअं चोॾीं जो चंड चिमकंदो आहे मां सुञाणी वठंदुसि इहे मुंहिंजा ग़ुलाम था अचनि उन्हनि खे पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी वेंदुसि मदीने वाले जी शफाअत खपेव खपे या न खपे जे खपे तो नमाज 5 वक्त पढ़ो ठाहे ठाहे वुज़ू कर क़यामत जे ॾियारे तू पथरो हूंदे मदीने वारो पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी अल्लाह करीम मुझो चवण तवा साजो बुधण पंजे दर ते कबूल मंजूर फरमाए रब शाल असा सबनी के नमाजी बनाए दीन वारो बनाए सोने नबी जे फरमानन ते अमल करण जी तौफीक अता फरमाए शल रमजान मल्हाइण जी तौफीक अता फरमाए रब सेहत दे तंदुरुस्ती दे त रमजान मल्हायूं जी अल्लाह उन जो हबीब राजी थी वने।